ए गुलूड़ा अञा हट ते की न वियो आहीं का? ए जो हींअर पियो वञा ए ॾिसी की न पियो का? ए गुलूड़ा काल त चई की का कुझु सोचूं था। ए हुन लाइ मूं सोचे छॾियो आहे। ए कमु तो वारो थियो पियो आहे। ए पोइ निभागा सुड़ा कीअं थियो पियो आहे? ए एतिरी तकड़ मकर ए आउं वरी बि वञा ए पटेल कना पुछी अचां। पटेल कना? ए हाओ ए हुन मूंखे सुणायो हुयो त सेठ जो ई कमु ए कंहिं न कंहिं वकड़ सी करूं था। ओ निभागा पोइ उभो कोई यार की न तो वञी पटेल कना पुछी। ए पाणी सुणाईंदो ए पिंड बंदोबस्त करे पो। अरे गुरुड़ा मोके जी ॻाल्हि ते एतबार कोन्हे। ओ फ़कीर कना बि घर फुराई हाणे वरी पटेल कना। या निभागा ए हुन फ़कीर जी दुआ त ए अञा हलंदी हूंदी। अरे हाणे छॾ ने ॻाल्हि के। या अल्लाह सू ए ॾिठई की न ए हो वॾो पुतल फ़कीर हुयो ए हिते जो हिते ए आस्थाने में गरक थियो। अरे गुरुड़ा मोके तुंहिंजी ॻाल्हि समझ में की नथी अचे। सेठे ए इन दरवेश जे बारे मंझि ए ग़लति न सोचजो। ए हींअर बि ॾिस ए हुन जी तुरबत से ए केतिरा माण्हू पिया अचनि। आओ से त मोह बि ॾिठा आहिनि। त पोइ ए कीअं पियो चुई ए हींअर बि माण्हुनि खे हुन क़बर जी मिटी ए मच वारी ख़ाक शफ़ा ए इलाही फ़ाइदो बि करे। इन भागा इन ॻाल्हि खे छॾ हूं पटेल जी ॻाल्हि सुणा। ए हुन वटि त वञा थो ए पतो पोए न। वञी त की न थो हिते उभो बीठो आहे। ए वञा थो ॻाल्हाई तो छेड़ो ई कोन थो करे। हल हल गिटी गिटी मत कर गिटी गिटी पियो करे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।